लाड़काने जे अवाम ताके एतरी वडी मक़बूलियत सां हिकड़ी वडी अक्सरियत सां कामयाब कयो आहे त लाड़काने जे अवाम जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? मां सम्झां थो त जीअं का पंहिंजो कलोकी इलेक्शन हुई उहा हिकिड़ी मुनफ़रिद इलेक्शन हुई ज़िमनी चूंड जे अंदरि न त अमूमन उहे ई हूंदो आहे त जेका सरकारी धुर हूंदी आहे उन खे ई कामयाबी मिलंदी आहे। सिंध में त ख़ासि तौर ते ईअं ई आहे। पर मां सम्झां थो त हीअ पंहिंजो जेका लाड़काने जे माण्हुनि शऊर जो वोट ॾिनो आहे, सम्झ जो वोट ॾिनो आहे, त मुंहिंजी जेका पंहिंजी सम्झ आहे त इंशाअल्लाह हाणे लाड़काने जे अवाम जे अंदरि हिकिड़ो सोच ऐं सम्झ अची वई आहे ऐं इहा हिकिड़ी सुजागी आहे। त मुंहिंजी दुआ आहे अलाह पाक कहूं पंहिंजो जेका लाड़काने जे अवाम मोहबत ॾिनी आहे असांखे बि अलाह पाक जी दर दुआ आहे त उन्हनि जी ख़िदमत बि करे सघूं ऐं अॻ में जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे त लाड़काने जे हक़नि जी ॻाल्हि, लाड़काने जे माण्हुनि जी ॻाल्हि हर फोरम ते कई आहे, असेंबली फ्लोर ते कई आहे। पर मां सम्झां थो हाणे अञा वधीक ज़िम्मेवारी बि आहे। इंशाअल्लाह अलाह पाक हिमत ॾींदो त वरी भरपूर नमूने लाड़काने जे अवाम जे मसइलनि जी ॻाल्हि असेंबली हाणे मां वटि इक़्तिदार न आहे पर असां वटि इहो ई आहे त असां उहा हक़ाइक़ ॿुधायूं जीअं सरकारी तौरु मजबूर थी ऐं अवाम जे अंदरि आई, अवाम जी सार लधऊं, माण्हुनि जा मसइला हल कयूं, पोइ त ठीकु आहे। त इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त 23 जी इलेक्शन में हे सभु हितां जेको आहे सो धोपिजी वेंदा। इंशाअल्लाह 23 में सॼे ज़िले जे अंदरि लाड़काने अवामी इत्तेहाद जा उम्मीदवार कामयाब थींदा। मौज़म खान जिंदाबाद। मौज़म खान प्यारो लाड़काने जो सहारो सितारो खटे वींदो। हर कौम जा नारा लॻंदा ओ झुमरियूं ऐं बि ढोल पिया वॼंदा ऐं मिठाइयूं पिया त विराईंदा। लाड़काने जो शेर मौज़म खान दिलेरा लाड़काने जो शेर अदा। लाड़काने जो शेर मौज़म खान दिलेरा लाड़काने जो शेर अदा। जिए 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 मौज़म खान जीअं त मौज़म साहिब जा ख़ासि मामू नदीम जेको बिरोई फाटक खां एजेंसी आयो आहे मौलाबाद कदुस ऐं मुंहिंजो भाउ नादर अब्बासी जेको आबाद वारो सितारो सरे आम जीतींदो। लाड़काने में थी धमाको वींदो। सदके है सितारो जीते सरे आम वींदो। लाड़काने में धमाको थींदो। है सितारो जीते सरे आम वींदो। मौज़म खान जिंदाबाद, मौज़म खान जिंदाबाद। हर माण्हू तो वो चए वो मौज़म खान जिंदाबाद, मौज़म खान जिंदाबाद। हर माण्हू पियो थो चवे। ऐं असांजो भाउ मीर इरफान आबासी खटे वींदो सरियाम। पीरल आबासी जेको यारनि जो यार मौलाबाद कंदुस। लाला रफ़ीक ख़्वावर जेको मुंहिंजी रिकॉर्डिंग करे पियो मौलाबाद कंदुस। जिंदाबाद रफ़ीक। खुशियों खूब लाड़काने में न हर पाड़े में झूम मची विया आहिनि। खुशियों खूब लाड़काने में न हर पाड़े में झूम मची विया आहिनि। मौज़म खान जिंदाबाद, मौज़म खान जिंदाबाद, मौज़म खान जिंदाबाद। हर माण्हू तो चयदा वो मौज़म खान जिंदाबाद, मौज़म खान जिंदाबाद। हर माण्हू तो चयदा। ऐं पपन आबासी जेको असांजो प्यारो दोस्त